साईं जैन शाह हेठों सवाल वठंदासीं पर आख़िरी सवाल तो तव्हां खां पुछां। इहो सवाल बि माण्हू पुछंदा आहिनि, उहो मां माण्हुनि जो माण्हू थी तव्हां खां थो पुछां। जॾहिं बि इलेक्शन में हारायूं था त माण्हू था चवनि था ही निभागा माण्हू आहिनि, असांखे वोट ई नथा ॾियनि। या जॾहिं तव्हां खां थो पुछिजे त खटो छो कोन था, तव्हां चओ था तव्हांजे साम्हूं ॾिठो न आहे, असांखे वोट ॾियण लाइ को तयारी कोन्हे। वरी जॾहिं अञा अॻियां ॻाल्हि था पुछूं त तव्हां भला वोट जे लाइ, पावर पॉलिटिक्स जे लाइ महिनत कहिड़ी कई, उन जो जवाबु घणो करे नथो मिले। ऐं महिनत जेको हिकिड़े फ़र्द कई, ॿिनि फ़र्दनि कई, टिनि फ़र्दनि कई, बसि अलाह अलाह ख़ैर सलाह। इहो सॼो जेका साइकिल हले थी बांग्लादेश ठहण खां पोइ, ऐं तव्हांजो हिकिड़ो फ़र्द खटे थो, ॿी पार्टी जो हिकिड़ो फ़र्द खटे थो, टीं पार्टी जो हिकिड़ो फ़र्द खटे थो, ही सभु जो सभु छो नथा खटनि? ऐं इहा इन क़िस्म जी पावर पॉलिटिक्स छो नथा कयो तव्हां? तव्हां सां के मसइला आहिनि ज़ाती, तव्हांजूं पार्टियूं अहिड़ियूं आहिनि, या इस्टेब्लिशमेंट तव्हांखे ईअं कयो आहे, या उन रोकियो अथव, उन जो को बार अथव, उन जी का मुसीबत अथव, कुझु अॼु सफ़ा सणाई करे हिते ॻाल्हि कयो अॼु। जेको इस्टेब्लिशमेंट जी ॻाल्हि कयो या ही उहो पहिरें पंहिंजे उन में ॻाल्हि करे वियो आहियां कंट्रोल्ड। जेको इस्टेब्लिश्ड क्लास आहे, उहो फ्यूडल क्लास हुजे या करप्ट क्लास, जेको असांजे अफ़सोस सां असांजी क्रीम जेका डेवलप थिए थी या जेका अचे थी क्रीम सिविल सर्विसिस में ॿियनि में, इहो सॼे जो इन या हिन स्टेटस को खे मेंटेन करे थी। भई ॿियो पासो इहो आहे त नेशनलिज़म रियल तव्हांखे कराचीअ में, हैदराबाद में, नवाबशाह में, सखर में ईंदो। अञा असांजी सोसाइटी हेठि बिरादरनि ॿियनि में विरहायल रहे थी, ऐं जंहिंखे ख़ुदि ऐं वरी बि आहे त उन में इस्टेब्लिशमेंट या उन जूं जेके पसंदीदा पावर कॉरिडोर्स जूं जमायतूं उनखे हथी ॾियनि थियूं। उन करे मेरिट ऐं अकाउंटेबिलिटी जेकॾहिं सीरियस अचे त इहो जेको फ्यूडल ऐं करप्ट क्लास आहे उन मां जान छुटंदी। ॿ, असां मजमूई तौर ते नेशनलिज़म जी पोइ जेके 50 सालनि जी तारीख़ वठूं, बंगाल खां पोइ जी तव्हां ॻाल्हि करियो, असीं ख़ुदि उन जी पैदावार आहियूं, तव्हां बि उन जी पैदावार आहियो, ऐं असां मुल्क खां अलहदगीअ जी सियासत कंदड़ माण्हू आहियूं। जेके चयूं था त असांजी जोग्राफी सेफ न आहे, असांजी आइडेंटिटी सेफ न आहे, असांजी ॿोली सेफ न आहे, असां इन जी प्रचार कंदे रहिया आहियूं। ऐं उहो माण्हू जेको मुख़्तलिफ़ बिरादरियुनि में विरहायो पियो हो, उहो जैकबाद जो जखराणी हुजे या शाह हुजे या शेख हुजे या ॿिया गुरजी, हिकिड़ी शहरी सोसाइटीअ में गॾिजूं पिया पाण में। उन करे हीउ जेको जदीद नेशनलिज़म जो नज़रियो आहे, इहो ख़ुदि फ्यूडल सोसाइटी खां वधीक शहरी सोसाइटीअ जी घुरिज आहे, हिकु पासे। ॿ, असांजो जेको मजमूई तौर ते जेको पोयनि 20-30 सालनि में जेको डोमिनेंट रहियो आहे माण्हू, उहो तक़रीबन स्टेट खां अलहदगी घुरंदड़ आहे, ऐं उहो हिन जे कंहिं बि सिस्टम जो हिसो थियण लाइ तयारु न आहे। हिकिड़ो पासो उन मां ई पैदा थी, ऐं असांजो ई रस्तो त बाबा फेडरेशन में रहंदे पंहिंजी आइडेंटिटी, पंहिंजे रिसोर्सिस, पंहिंजी ॿोली ऐं धारी यलगार या धारी इतिसाब खे इस्तेसाल खे ख़तमु करे सघूं, उन जे लाइ इहे कोशिशि करियूं था। यकीनी तौर ते घणो ट्रेंड एंटी आहे, पर असां वरी बि हिन मां रस्ता कढूं था त जीअं पंहिंजे कम ऐं एॾनि ख़राब हालतुनि में बि तव्हां छो त पंहिंजे इब्तिदाई में चई वियो, उन करे आउं रिपीट नथो करियां, हिकिड़े जुमिले में ज़रूरु चवंदुसि त ही सभु मसइला जॾहिं बि अचनि था पोयनि 30 सालनि खां वठी, पाणीअ खां वठी, ॿेटनि खां वठी, ज़मीनुनि खां वठी, जॾहिं मीडिया खां वठी, असांजे सॼे क्लास, शहरी क्लास में या ॿियनि में, सभिनि जो किथे आहिनि नेशनलिस्ट? इहे अवामी नुमाइंदगी न, पर पंहिंजे वतन जी जे हिकिड़ी सोच खे खणी माण्हुनि ॾे वञनि था। इहो वर्कर क्लास वञी उनजो दिफ़ा कंदो आयो आहे माज़ीअ में, अॼु ताईं बि बचाव करे पियो।
उन करे इन ताईं त आहे, पर हिन ट्रेंड ॾे न आहे। ऐं छा त इन मां चेंज थियल माण्हू आहियां जेको 13 खां वठी वञी हिन खे ऑप्ट कयो आहे, कहिड़ो इलेक्ट्रल निज़ाम खे। त ऐं दोस्तनि सभिनी खे चवंदुसि जेके असांजे सोच सां ख़्याल माण्हू आहिनि या जमायतूं आहिनि, पाण खे तब्दील करियो। ऐं इंजीनियर हुउसि जेको कराची सोसाइटी जा जीअं शहरी थींदा आहिनि ईअं हुउसि अर्बन। हींअर आऊं निज जेकॾहिं रूरल एरिया में रहां थो त पाण खे तब्दील करे उन्हनि जहिड़ो थी उते तव्हां जॾहिं रहो था त हीउ जेको फ़र्दनि ऐं जमायतुनि मां निकिरंदड़ माण्हू आहे उनखे डायरेक्शन ॾेई सघो था। उहो रिप्लेस करे थो इन मौजूदा जेको मनफ़ी सियासत आहे जंहिंखे तमामु घणी रेशो आहे, नापसंद करे थो। बिल्कुलु मूं ॾिठो आहे, ऐं रहां थो निज नवाबशाह ज़िले में, सकरन ऐं काज़ी अहमद मुंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी आहे, ऐं नेशनल असेंबली या प्रोविंशियल असेंबली त हींअर कॉन्टेस्ट मूं कयो आहे। त तेज़ी सां सॼी सिंध में ऐं असांजे इलाइक़े में बि फ़र्दनि ऐं ग्रोहनि खां निकिरंदड़ माण्हू आहे उनखे डायरेक्शन खपे, उनजे क्रोध खे डायरेक्शन खपे। बावजूदि छो त मजमूई तौर ते सिंध में नेशनलिज़म टची आहे, उहो भले ॻोठनि जो आहे या शहरी आहे, उहो तव्हां पंहिंजे कल्चरल शोज़ में या डिसंबर जे कल्चरल फंक्शन्स में ॾिसंदा आहियो। न सिर्फ़ु एसि ताईं जो कल्चरल आहे, पर असांखे बि सॾ में सॾ उहो थो ॾे जंहिंजे करे सिंध जो दिफ़ा करियूं था, उनखे एड्रेस करियो। असांजो क़ौमी कारकुन पाण खे तब्दील करे, ऐं उनखे चइजे पाण खे तब्दील कजे थो त पोइ माण्हू तब्दील थो। क़ौमी कारकुन ऐं मोर्चा खणे शहरी लाइफ दुनिया जूं, इंग्लैंड वञिणो आहे, कैनेडा वञिणो आहे, ॿियो वञिणो आहे, ऐं पंहिंजा पर्सनल एम्बिशन्स खे पंहिंजे जेकॾहिं मिशनरी थी लॻंदो त कुझु शयूं, हर शइ कुर्बानी थी घुरिजे। हीअ जेका सोसाइटी आहे, जेका एस्टेब्लिश्ड आहे स्टेटस को, इन जी तरापट करणी आहे। इनकलाब जेको चइबो आहे न, उहा जीअं तरे पट सिंधीअ में जेकॾहिं चए उहा करणी आहे, त उनजे लाइ घुर्बल कुर्बानी ऐं कोशिशि उन लेवल जी करणी आहे। उनजे करे असांजे मजमूई तौर ते लोकल बॉडीज़ खां वठी असांजो क़ौमी कारकुन जंहिं ॾींहुं इहो सम्झी वियो त सिंध जो पाणी बि मुंहिंजो मसइलो आहे ऐं आउं घटीअ खां ॿाहिरि निकिरां पियो, इहो नाली बि मुंहिंजो मसइलो आहे, ऐं सम्झां पियो तॾहिं तब्दीली ईंदी। असल में ॻाल्हि तव्हां कई ज़माना अवल सम्झी विया आहियो, पर करणु हाणे शुरू कई अथव जॾहिं माण्हुनि ॾे वञणु शुरू कयो अथव, ऐं उनजो तव्हां असर बि ॾिसंदा हूंदो। ऐं दोस्तनि खे इहो बि चवां थो, उन जी घुर्बल सोसाइटीअ में, जे कराची सोसाइटीअ में उते जे मामलनि खे खणी अचो। जेकॾहिं तव्हां उते जी सोसाइटीअ में उन्हनि माण्हुनि सां रहो त ऐं इन्हनि शयुनि खे ऑन करियो, हीअ निकिरंदड़ जेका क़ौम आहे, जेका ईअं आज़ादु थींदड़ फ़र्द आहिनि, जेके लख न रहिया आहिनि, हाणे करोड़नि में अची विया आहिनि, उन्हनि में पंहिंजी साख इनफरादी ऐं जमायतुनि जी सुठी साख सां, छो त माज़ीअ में कुझु साख जा बि नेगेटिव इम्पैक्ट आया। सुठी साख सां जेकॾहिं असां पंहिंजे माज़ीअ जी क़यादतूं जिन जेल भोॻिया, खोड़ असांजी लीडरशिप बीठी आहे, हैदर बख्श जतोई बीठो आहे, साईं जीएम सद बीठो आहे, रसूल बख्श अली जो बीठो आहे, जाम साकी बीठो आहे, मतिलबु सभई आहिनि जिन क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। पर क्रेडिबिलिटी जेकॾहिं सां सोसाइटीअ में वेंदो त हीउ जेको साम्हूं नज़र ईंदड़ देव, पैसे वारा, गाॾियुनि वारा, माल वारा, पुठ भराईअ वारा, इहे सभु धूड़ थी वेंदा। पर असांजा जेकॾहिं 100 माण्हू रुॻो तयारु थियनि ऐं उनजे लाइ कोशिशि अमलनि त तव्हां ॾिसंदा हूंदो, ऐं कंदो रहंदो आहियां। सजाद साईं ज़ैन शाह त रस्तो सवलो करे ॾिनो आहे। हिकिड़ो त 100 माण्हू उन्हनि खे खपनि, ॿियो हू चए थो ॻोठनि में वञो त पोइ मुसलसिल कमु कयो, ऐं टियों चए थो त इन वॾेरनि में जिन छॾाइण खां सवाइ सिंध आसूदी न थींदी। तव्हां छा था सम्झो जेको ज़ैन शाह जो रस्तो आहे इन सां सिंध आसूदी थींदी, वॾेरनि में जिन छॾाए वेंदो? सो मेरिट ऐं अकाउंटेबिलिटी जी, मेरिट जी सोसाइटी असांखे खपे। असांखे ही इन जे दर ते वञणो छो थो पए असांजे माण्हूअ खे? पुलिस लाइ, नौकरीअ लाइ, ट्रांसफर्स लाइ, ही मेरिट न आहे न। त ही जेके कंट्रोल पॉलिटिक्स आहे, रुगो सिंध हुकूमत खे चऊं या फेडरल गवर्नमेंट खे चऊं, उन्हनि खे इहो हक़ आहे त कंहिं माण्हू खे कंहिं वक़्तु बि तब्दील कनि। कानून में लिखियलु आहे त न, जेसिताईं हू ॾोह नथो करे तेसिताईं उन 3 सालनि ताईं उनखे ट्रांसफर नथा करे सघो। टेन्योर उन्हनि पोस्टिंग्स ते सिर्फ़ु माण्हू वेही सघे थो
जेको उन्हनि सां पैसे जी हिसेदारी करे, न त उन जी ट्रांसफर थी वेंदी, जेको उनखे आउट ऑफ वे सॼी डेवलपमेंट खे मेरिट जी लताड़ करे डेवलपमेंट खे उन्हनि जे इशारे ते हलाए, उहा सोसाइटी जॾहिं हूंदी त असांजी घुर्ज बि आहे हुजणु घुरिजे। असीं पाकिस्तान में बि बराबरी जे बुनियाद ते रहणु चाहियूं ऐं असांजो ग़रीब माण्हू, असांजो शहरी माण्हू मेरिट ते मुक़ाबिल थियणु चाहे थो ऐं उहा लिखत में त कानून में आहे, पर अॼु बि पब्लिक सर्विस कमीशन जे लेक्चरर जा इंटरव्यूज़ 15 ॾींहं पहिरीं पोइ कयूं त इहे असां हुकूमत खणूं त इन वॾेरे जी ऐं जमायतुनि जी हाज़ुरी ऐं हेठां ई करण वारो कल्चर जेकॾहिं हिते हिन मुल्क में हिन सोसाइटीअ में नैब हुजे, एंटी करप्शन हुजे, रुगो मेरिट ऐं अकाउंटेबिलिटी जो प्रोसेस अचे त इहा फ्यूडल सोसाइटी पाणे ख़तमु थींदी, इन जी मोहताजी पाणे ख़तमु थींदी। सजाद जो ख़्यालु छा आहे? मुझे थोड़ो मुख़्तलिफ़ ख्याल है, पर डज़ नॉट मीन त को मायूसी फैलाइण थो चाहियां। मां सम्झां थो त जेसीं ताईं पाकिस्तान जो जेको इलेक्ट्रल प्रोसेस आहे उहो कंहिं हिकिड़ी ताक़तवर धुर जे हथ में कब्ज़े में हूंदो, तेसीं ताईं इन इलेक्शन जे प्रोसेस जे ज़रिए उन जे अंडर में रहंदे मूंखे का तब्दीली नज़र कोन थी अचे। उन जो मां मिसाल ॾेई सघां थो त तमामु ताज़ा रुगो तव्हां इलेक्शन जा नतीजा ॾिसी वठो। हितां शहरी जेका लसानी हिकिड़ी तंज़ीम हुई, 25-26 उन जा MNAs हूंदा हुआ ऐं जेके दोस्त असांजा हिते कराची में रहंदड़ आहिनि उहे ॿुधाइनि त ऑल ऑफ अ सडन राति पेट में कराचीअ में कहिड़ो नज़रियाती इनकलाब अची वियो जो जेॾी महिल उहे 25 सीटूं MNA जूं खणंदड़ जेके आहिनि सो 3 ते वञी अंगु पहुचे थो। ऑल ऑफ अ सडन पाकिस्तान में छा थियो मुशर्रफ जे टेन्योर में जो ही जेके समूरा जेके मज़हबी जुनूनियत पसंद जेके गुरूह हुआ, मज़हबी पार्टियूं ऐं उन जे बावजूदि इक़्तिदारी सियासत कंदड़, उहे सभु जा सभु जेके हूअं हिक ॿिए खे क़त्ल करण लाइ सॼो ॾींहुं तलवार हथ में खयूं वेठा आहिनि, धमाका करे हज़ारे ऐं सवें माण्हू बेगुनाह क़त्ल कनि था, उहे सभु गॾिजी था वञनि ऐं उहे 80 खां वधीक MNAs चूंडिजी था वञनि। ऑल ऑफ अ सडन छा थो थिए जो पीपल्स पार्टी जिन जूं सीटूं 120 हुजनि उहे पोइ 20 ते वञी पहुचनि थियूं। मक़सद त ही सॼो नतीजा ख़ुदि ॿुधाइनि था त ही जेको प्रोसेस आहे उहो 110% कंट्रोल्ड प्रोसेस आहे। इन जो अञा इन ते जेकॾहिं कॾहिं ॿिए दफ़े तव्हां टाइम ॾींदव त इन ते मुंहिंजो थोरो नंढिड़ो रिसर्च वर्क थियल हो जेको सुप्रीम कोर्ट में ख़ुदि केस हलियो इमरान ख़ान कयो, जंहिंमें हिननि ॿुधाया हुआ त वोट केतिरा आहिनि। पाकिस्तान जी मां सम्झां थो पाकिस्तान जी अक्सरियत इलेक्शन वारे प्रोसेस जो हिसो ई कोन्हे को। असां वटि हिन महिल जेका आबादी 22 करोड़ क्लेम था कनि उन जे बावजूदि 10 करोड़ शहरी सिर्फ़ु रजिस्टर्ड वोट 10 करोड़ प्लस आहिनि ऐं तव्हां वटि जेको वोट जो काथो थिए थो, जेको काउंटिंग थिए थी एवरेज, उहो उन जो बि चोथों हिसो थो वञी काउंट थिए। जेको इलेक्ट्रल वोट तव्हां वटि मैक्सिमम हिन महिल अचे थो, तव्हां नतीजा खणी ॾिसो त उहो 52% जिते पियो आहे, मतिलबु 100 मां सिर्फ़ु 52 माण्हुनि वोट ॾिनो ऐं कास्ट कयो, बाक़ी रिमेनिंग माण्हुनि वोट कास्ट ई कोन कयो। उन जे बावजूदि जेको ही थिए थो वहिंवार हले थो, जेको रंग ही गेम कनि था, जंहिंखे ही चवनि था त इलेक्टेड गवर्नमेंट आहे, असां सम्झूं था त कंप्लीटली हिकिड़ो कंट्रोल्ड सिस्टम आहे हिकिड़ी ताक़तवर धुर जे हथनि में। जेसीं ताईं उन खां जिंद आजी कोन थींदी, सिस्टम आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तार कोन हूंदो, असीं न चोटी मसलन मिसाल आहे न तव्हांजे साम्हूं, ऐं अक्सर करे मिसाल ॾींदो आहे त ज़ैन शाह साहिब जीअं ॻाल्हि कई त हुननि जो बुनियादी तौर ते सियासी तालुक़ कहिड़े सियासी नज़रिए सां हुयो। उन जे बावजूदि जॾहिं हुननि कोशिशि कई त पाकिस्तान जी फेडरेशन में रही करे बि हिन इलेक्शन वारे प्रोसेस जो हिसो थियूं, पोइ हिकिड़ी सीट हिकिड़ो ज़ैन शाह या हिकिड़ो जलाल ममू शाह साहिब जेको 99,000 वोट खणे थो, उहो बि असेंबली 342 जी असेंबली में हिकिड़ो फ़र्द बि क़ाबिल क़बूल कोन्हे को, त उते बि हुननि जा नतीजा थियनि था। त उनखां मां सम्झां थो जेसीं ताईं जान कोन छुटंदी, इस्टेब्लिशमेंट जे कंट्रोल मां ही प्रोसेस न निकिरंदो, तेसि ताईं असीं भले पंहिंजी सॼी तवानाई सर्फ करियूं ऐं कयूं त पिया हुन में, करण जे बावजूदि असांखे को मुस्बत नतीजो मूंखे नज़र कोन थो अचे। अस्मा, एक सवाल ये है कि बांग्लादेश बनने के बाद पाकिस्तान में जो बाकी पार्टियां इधर रहीं हमारे हिस्से में, उसमें अगर सिंध की सिंधी पार्टियों ने फेडरल पॉलिटिक्स ना भी की, पावर पॉलिटिक्स ना भी की, तो जो अलहदगी का मरकज़ था जनाब GM सैद साहब की नज़रियाती पॉलिटिक्स, तो ख़ुद उनसे जो शाखें निकली तो वो खुद अलहदगी परस्त नहीं है। तो डॉक्टर कादर मक्सी है, अब्दुल खालिक जुनेजो है, जनाब जलाल महमूद शाह या ज़ैन शाह साहब है, या अवामी तहरीक है, इस्लामाबाद इस वतन दोस्ती को किस तरह देखता है, लाहौर किस तरह देखता है? ताली एक हाथ से तो नहीं बजेगी ना, तो यहाँ से अगर इस तरह का पॉजिटिव जेस्चर है तो वहाँ किस तरह का जेस्चर है?
एक चीज़ ये कि मेरे ख्याल में व्यू जो है वो थोड़ा नेगेटिव ही है। मसलन मैं आपको इसलिए कहूँगी कि मैं टीचिंग के प्रोफेशन में हूँ, तो जैसे मैं मतलब इस सेमेस्टर में 2 कोर्सेज पढ़ा रही हूँ, तो जैसे अपने स्टूडेंट से जो कि मोस्टली बिकॉज लम्स प्राइवेट यूनिवर्सिटी है, तो जैसे हम पहले भी बात कर रहे थे, ज़्यादातर लाहौर, कराची, इस्लामाबाद से बिलोंग करते हैं। अच्छा, आप एथनिक गवर्नमेंट छोड़ें, आर्मी ऑफिसर छोड़ेंगे, लिबरल आर्ट्स के, सोशल साइंसेस के स्टूडेंट्स हैं, नेशनलिस्ट पार्टीज़ पे, मगर नेशनलिस्ट पार्टीज़ तो डिवीज़न फैलाती हैं। तो मैंने कहा कि मतलब डिवीज़न एग्जिस्ट होती हैं तो एक्सप्रेस होती हैं ना, और अगर वो सिस्टम में रास्ता नहीं मिलेगा तो फिर सिस्टम से बाहर जाएगा और सिस्टम कोलैप्स कर जाएगा। अगर सिस्टम के अंदर एक रास्ता बन रहा है और वो मैसेंजर है जो कि आगे लेके जा रहा है कि ये ग्रीवेंस है ज़मीन पे और ये इसको उसने चैनल करना है पॉलिटिकल सिस्टम में, जिसको और पार्टियां उठाएंगी, जिसको रियासत उठाएगी। लेकिन अनफॉर्चुनेटली मिडिल क्लासेस में, आउटसाइड सिंध, प्रोफेशनल क्लासेस में, फिर जो है रियासत, एक नेगेटिव व्यू पाया जाता है कि जैसे तफरीक फैला रही हैं। हालांकि वो तफरीक, मेरा अपना ये ओपिनियन है जो कि जिसने मुझे इंटरेस्ट किया फिर उसके बाद, क्योंकि जब मैंने इस पे काम इससे पहले करना शुरू किया तो मैंने अफ्रीकन स्टेट, ख़ास तौर पे रुवांडा, डेमोक्रेटिक रिपब्लिक कॉन्गो, उनमें पढ़ा और उनको पढ़ के मुझे फील हुआ कि चूंकि वो सिस्टम इसलिए फेल हुआ कि उस सिस्टम में जगह दी ही नहीं गई थी। तो जगह दें आप तो वो सिस्टम जो है वो प्रेशर कुकर फटेगा नहीं। लेकिन ये आपने बिल्कुल ठीक पिक किया कि ये सेपरेटिज्म से खुद मुख्तारी की तरफ आई भी जो है ना पार्टियां, तो लेकिन वो नेगेटिव व्यू नहीं चेंज हुआ जो कि होना चाहिए मेरे ख्याल में। अभी इस सेशन का आपसे आखिरी सवाल, वही सवाल मैं इनसे पूछूंगा। आपके ख्याल में सिंध के कौम परस्त अपना नैरेटिव पेश करने में कामयाब हुए हैं? यही सवाल इन दोनों से आखिर में। अच्छा, तो जब मैंने सोशल साइंस पढ़नी शुरू की तो मेरे एक टीचर कहा करते थे कि अब सोशल साइंसेज में आ गई हो ना, 2 + 2 6 भी हो जाता है। तो ये फिजिक्स वाले नहीं कर सकते लेकिन हम कर सकते हैं ये। तो इसलिए मैं कहना चाहती हूँ यस एंड नो। यस इसलिए कि ये जो नैरेटिव बनता है, मसलन ये कि कालाबाग डैम के ऊपर, मसलन ये कि चाहे वो है कि सिंध की डेमोग्राफी नहीं चेंज की जाएगी, मसलन ये कि 2017 के सेंसस में अंडर काउंटिंग है, ये नैरेटिव बाय एंड लार्ज, फिर मैंने यानी मेरा अपनी जो ऑब्जर्वेशन है वो सिंध में बेस सब पार्टीज़ ने, इवन MQM ने भी वो एक्सेप्ट किया था, ये करते हैं। तो ये नैरेटिव की सक्सेस है क्योंकि वो नैरेटिव आगे जाता है, उसको और भी उठाते हैं और उसके मतलब वो पॉलिटिक्स में आगे चलता है। ये है सक्सेसफुल एस्पेक्ट। लेकिन एज अ पॉलिटिकल साइंटिस्ट मैं ये भी कहूँगी कि जो वीकनेस है मेरे ख्याल में वो ये कि अल्टीमेटली, और जिस पे ये लोग बात भी कर रही हैं कि ये हमारा सिस्टम जो है पेटर्नेज का सिस्टम है, और ये अनफॉर्चुनेटली सही है कि मैं और आप मिलके भी एक इलेक्शन लड़ना चाहें, हम कभी भी नहीं जीतेंगे क्योंकि मिडिल क्लास के लोग इलेक्शन नहीं जीत सकते। ये इंटेलिजेंसिया का काम नहीं है। इसके लिए अल्टीमेटली अमेरिका है, इंडिया है, पाकिस्तान है, ये मनी मशीन है। आपको बहुत ज़्यादा मनी और बहुत ज़्यादा इन्फ्लुएंस चाहिए। तो वो उस सिस्टम में ये यानी ये पार्टीज जितने ज़्यादा नंबर में पार्लियामेंट के फ्लोर पे होंगी वो एजेंडा आगे जाएगा, लेकिन उस तरह से ये फ्लोर पे मौजूद नहीं है, जो कि फिर उसका अभी डायग्नोसिस भी हुआ है और जो कि मेरे ख्याल में ठीक है क्योंकि एज अ पॉलिटिकल साइंटिस्ट मुझे यही लगता है कि अल्टीमेटली सिस्टम में आइडियोलॉजी भी है, आइडियोलॉजी और नैरेटिव भी चलता है, लेकिन पेट्रनेज भी चलती है, पावर और मनी का भी गेम है इलेक्शन, और वहाँ पर फिर पार्टीज उस हिसाब से वीक पड़ जाती हैं। साईं ज़ैन शाह, सवाल वरी कंदो? सिंधी कौम परस्त पंहिंजो नैरेटिव, पंहिंजो मौक़ुफ़, पंहिंजो स्टैंड उहो पेश करण में कामयाब थिया आहिनि? आउं सम्झां पियो त नैरेटिव कामयाब थिया आहिनि, पर उहो ट्रस्ट अञा गेन कोन करे सघिया आहिनि क़ौम जो, त हीउ जेको चवनि पिया इन्हनि ते सभु शइ खे पुठी ॾेई इनकलाब में या उनजी जेको पंहिंजी उनजी घुर आहे उहो ट्रस्ट डेवलप न करे सघिया आहिनि जो माण्हू इन सॼे सिस्टम खे छॾे ऐं उन्हनि जी कुर्बानी करे पोयां लॻे। उनजे करे
इहो यकीनी तौर ते आहे। पर ऐं जीअं सवेल तव्हांखे चई आहे त मेरिट जी सोसाइटी न हुअण जे करे 73 जे आइन जे सभिनी तरमीमुनि सां गॾु असीं पंहिंजा जेके वसीला विञाए वेठासूं, ॿोलीअ खे अंग्रेज़नि जे वक़्त खां वारी हैसियत खे बि डिग्रेड पंहिंजे हिन मौजूदा वक़्त में कयोसीं, उन ते जे मेरिट वारो निज़ाम हुजे त अयूब अदी नूरुल्हुदा या ॿिया वोट पंहिंजी सोच ते ॾियनि। पर जीअं त मेरिट जो निज़ाम न आहे त अयूब पंहिंजी गुंजाइश सोसाइटी में पाण खे फिट करे थो हलणु चाहे। हाणे जंहिं जेका ही आइन साज़ी जो कमु आहे नेशनल असेंबलीअ में, असांजा ही सभु दोस्त बशमूल तव्हांजे पंहिंजी सोच ते वोट ॾियणु शुरू कयो, जेको असीं एक्सपेक्ट कंदा आहियूं पढ़ी लिखे ऐं शहरी सोसाइटीअ मां, न की पंहिंजी ज़ाती मफ़ाद ते करियो। तव्हां पुराणा क़ौमी वर्कर रहिया, उनजे करे उहा सोसाइटी खपे मेरिट जी, जो तव्हां बि लत हणी चवंदो त आउं पंहिंजी सोच खे अॻियां कंदुसि, पंहिंजी ज़ात मुंहिंजी उन मां केतिरी मुतासिर थिए। सो उन करे आउं सम्झां पियो त नैरेटिव नेशनलिज़म जो चङी तरह सां हेठि वियो आहे। हिकिड़ो कॉन्फिडेंस, ॿियो ही जेका सोसाइटी जेका गवर्नेंस जो जेको सिस्टम आहे उहो मेरिट ते न हुजण जे करे असांजा चङा माण्हू, चङा मोतबर, असांखां वधीक ॾाह लिखारी, ॿिया सभु अदीब सभु अची हिकिड़ी जाइ ते पंहिंजे अहलियत, पंहिंजी ॾाहप खे मॉनिटरी या ॿिए उन में चेंज करण जे करे पोइ कंप्रोमाइज़ कनि था हिन सिस्टम सां। उनजे करे नैरेटिव वञी चुको आहे ऐं नेशनलिज़म जो उभार पोइ जाग्राफी खे बचाए वेठो आहे, ॿोलीअ खे बचाए वेठो आहे, या ॿियनि लाइ कुझु शयूं पाण पतोड़े थो, पोइ किथे कामयाबी मिलनि थियूं किथे नथियूं। उन करे आउं चवां थो त नैरेटिव पहुतल आहे। सजाल, अव्हांजे ख़्याल में हिकिड़ो लफ़्ज़ हिन में ऐड थो कयां त ट्रस्ट वर्दी नैरेटिव सिंध जे पार्टियुनि जो पेश थी सघियो आहे या न? ऐं ज़ैन शाह साहब वारियूं समूरियूं ॻाल्हियुनि सां मुतफ़िक़ थींदे थोरो हिन में ऐड कंदुसि त मां सम्झां थो त नैरेटिव पहुतो आहे, तमामु घणो पहुतो आहे, ट्रस्ट बि आहे। पर थोरी ॻाल्हि असांखे सम्झणु खपे त जेका सियासत असीं करियूं पिया, जीअं मूं सवेर ॻाल्हि कई त असीं करियूं था बुनियादी अवामी सियासत, ऐं उन किथे करियूं पिया, कहिड़ी स्टेट में करियूं पिया, साम्हूं असांजे केरु आहे, उहा धुर केतिरी ताक़तवर आहे, असांखे इहा बि सम्झणु खपे। समूरा वसीला इस्तेमालु कया वेंदा, टोटल जा टोटल। जीअं ख़ासि तौर ते सिंध में गुज़िरियल 14 सालनि खां ॾिसूं पिया, सिंध में गुज़िरियल 14 सालनि खां हिकिड़ी लहर, हीअं हिकिड़ी नहर वहे पई करप्शन जी, ऐं असीं सभु उनजे किनारे ते जेके बीठा आहियूं उनखे उतां अंदरां बीठल को सॾु पियो करे त अचो हितां पाणी जो ढुक तूं बि भर ऐं खण ऐं हिन नहर में हिन में शामिल थी पंहिंजे पाण खे आलो कर। सॼी सोसाइटी तव्हां ॾिसो सिंध जी जेका रेज़िस्टेंस अचणु खपंदी हुई, मतिलबु FIR माण्हू मरी थो वञे, FIR कोन थी थिए, यूनिवर्सिटियुनि में न्याणियूं महफ़ूज़ कोन्हनि के, तव्हांजी पुलिस जी सूरत हाल इहा थी थिए जो तव्हांजे पुलिस जो सिपह सालार विच शहर में पंहिंजे घर मां खंभ जी गुम थी थो वञे, हुन में एतिरी इख़लाक़ी जुरत कोन्हे जो हू पंहिंजी FIR दाख़िल करे सघे। इन सिस्टम के खिलाफ जो रेजिस्टेंस अचण खपंदो हो सिंध के अदीब तबके जा, सिंध के बाशऊर जो लिखारी उन तरफा वो अनफॉर्चुनेटली सिंध गुजरल 13-14 सालन का कोन पी ॾिठे। हाँ बाकी हिकिड़ी लहर जरूर है जैमें एकड़ा दोस्त हथ बोड़ियों बीठा आहिनि, एकड़ा परे का बीठा था ॾिसनि, उन खां जॾहिं निकिरंदासीं त पोइ काफ़ी हद ताईं असांखे चेंजिस इन में सोसाइटी में आणे वेंदासीं। ॿियो असां सम्झूं था त ही जेका सियासत असीं करियूं पिया उहा हिकिड़ी अहिड़ी रियासत में पिया करियूं, अनफॉर्चुनेटली उहो चवणो थो पए त द स्टेट विच इज़ एंटी पीपल स्टेट, जिते तव्हांजा माण्हू पंहिंजे हक़ जी ॻाल्हि करण जे लाइ राति पेट में गुम थी वञनि, जिते तव्हांखे सड़ियल ऐं चिचरियल लाश मिलनि, तव्हां छा था सम्झो उन स्टेट में माण्हू पंहिंजे उसूल ते बीहे ऐं पंहिंजे माण्हुनि सां बीहे, पंहिंजे वतन जी ॻाल्हि करे। दिस इज़ नॉट समथिंग ऑर्डनरी, ही का एॾी सवली ॻाल्हि कोन्हे जॾहिं माण्हू जीअं चवनि था, जीअं साईं ज़ैन शाह साहिब चयो त ट्रस्ट, मां सम्झां थो त जेको बि बाशऊर ऐं समझदार माण्हू आहे उन जे साम्हूं ही सभु ॻाल्हियूं पधरे पट पयूं आहिनि त हिन मुल्क में पंहिंजे हक़ जी ऐं उसूल जी सियासत करण एतिरी सवली कोन्हे जेतिरी उन्हनि जे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कई थी वञे, जिन वटि ही समूरा वसीला मौजूद आहिनि, जिन वटि गुज़िरियल 14 सालनि जी सॼी जी सॼी रियासती सरकारी मशीनरी पई आहे, जिन वटि समूरा चैनल जेके कंट्रोल थी विया आहिनि उहे पिया आहिनि, जिन वटि तव्हांजी प्रिंट मीडिया पई आहे थी, जिन वटि तव्हांजो सॼे जो सॼो जेको ॿियो लॾो आहे लिखारी उहो अनफॉर्चुनेटली कब्ज़े में पियो आहे थियो,
उन जे ख़िलाफ़ स्टैंड वठी बीहण ऐं पंहिंजे मामलनि ते स्टैंड वठी बीहूं था ऐं रेज़िस्ट करियूं था। मां सम्झां थो त माण्हुनि जो एतमाद आहे। अॼु बि जेकॾहिं इहे बि तव्हां जेके दोस्त कराची में रहनि था, जॾहिं बेटनि जो मामिलो थियो, तव्हां ॾिठो त हिते जॾहिं रैलीज़ निकितियूं त लखनि जी अंग में शहरी शरीक थिया। 6 जून वारो मामिलो तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां छा था सम्झो त 6 जून ते सिर्फ़ु उन ॾींहुं उन जेके माण्हू शरीक थिया उन्हनि जो तालुक़ु असांजे सियासी पार्टियुनि सां हुयो? कतन न। 6 जून वारे धरणे में त हर माण्हू शामिल थियो, छाकाणि त हुननि जो ट्रस्ट हुयो। हुननि जो ट्रस्ट अॼु बि आहे। हिन महिल बि जेकॾहिं असीं सभु गॾिजी सॾु ॾियूं सिंध जे कंहिं बुनियादी क़ौमी मसइले ते, त मां सम्झां थो लखनि जे अंग में सिंधी माण्हू असांखे मोट ॾींदा ऐं उहा मोट असांजे मथां एतमाद जो जेको आहे सो निशानी आहे।